न कोई पहले था न कोई तेरे बाद रहेगा, जब तक ये म्यूजिक या जब तक हम सिंधी रहेंगे, ए मास्टर रंजन जी आप ही का नाम रहेगा, आप ही का नाम रहेगा। वाह 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 वाह। असांजी रोशनी भेण अगर हिते हुजे त मां उन्हनि लाइ बि प्लीज उन्हनि खे बि तव्हां थोरो स्क्रीन ते खणी ईंदो, हिकु लाइन मां उन्हनि खे चाहींदसि बिकॉज़ अॼु असां थोरो न सॼो खणी अची सघंदा आहियूं, त असां सॼो था खणी अचूं, सॼो खणीजो। त मां टेक्निकल टीम खे चवंदुसि अगर रोशनी जी आहिनि, हा बिल्कुलु आहिनि। रोशनी जी एॾा ब्यूटीफुल आहिनि न, एंड हिननि जी फाउंडेशन हमेशह ईअं ई हलंदी रहंदी आहे। मां पहिरियों बि जाम ॿुधंदी हुयसि, पर हाणे त छा आहे हिननि सां गॾु जुड़ी वई आहियां मां। रोशनी कमल फाउंडेशन हिकु अहिड़ी फाउंडेशन आहे जिते चङनि माण्हुनि खे हिननि हाणे बि लॉकडाउन में मां ॾिठो कि माना हली करे पाण माण्हुनि खे रोटियूं पाण ॾेई ईंदा, मतिलबु एॾो कमु कंदा आहिनि, एॾो कमु कंदा आहिनि फाउंडेशन लाइ बि, ऐं मतिलबु हर संस्था लाइ ॾाढो सुठो कमु कंदा आहिनि। तो रोशनी जी मैं तुम्हारा सिर्फ इतना ही चंदस कि कई राज ऐसे होते हैं जो बताए नहीं जाते, कई राज ऐसे होते हैं जो बताए नहीं जाते, कुछ बातें होती हैं जो छुपाई नहीं जाती, और कुछ डॉक्टर रोशनी तोलानी जैसे इंसान होते हैं जो बुलाए नहीं जाते। क्या बात है। मां रोशनी जी थैंक यू सो मच जी। न मां तव्हां खां सिर्फ एतिरो ई पुछंदसि कि तव्हां हिकु डॉक्टर आहियो, तव्हां हेॾी वॾी फाउंडेशन हलाईंदा आहियो, तव्हांखे मां एॾो कमु कंदे ॾिठो आहे, मतिलबु तव्हां इहो पाण ई कंदा आहियो, डॉक्टर कोई तव्हांखे हिकु टैबलेट ॾींदा आहिनि, स्पेशल टैबलेट इहो सभु करण लाइ हिम्मत ॾींदा आहिनि? ही सवाल मूंखां मुंहिंजी फ्रेंड्स ऐं घणेई ॼणा पुछी चुका आहिनि कि तोखे एतिरी एनर्जी ईंदी किथां आहे, तूं इहो सभु कीअं मैनेज कंदी आहे? बस हे मां मुंहिंजे बाबा जो जेको ब्लड असांजे हिन में आयल आहे न, उहो पाणी मूंखे शक्ति ॾींदो आहे, ऐं मां पाणी सभु कम मुंहिंजा पाणी थींदा वेंदा आहिनि, सभु मुंहिंजे बाबा मथां ब्लेसिंग्स ॾींदा आहिनि, ऐं जाम माना पाण ई सॼा कम थींदा रहंदा आहिनि। मां कुझु प्लानिंग बि न कंदी आहियां, पाण ई आइडियाज़ क्रिएट थींदियूं आहिनि, पाण ई हुनखे वर्कआउट थींदो वेंदो आहे, बसि बाबा जी आसीस आहे जंहिंजे करे सभु पाण ई कम थींदा रहंदा आहिनि। सो स्वीट। एंड मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि मां तव्हां सां गॾु जुड़ियल आहियां, हिन फाउंडेशन सां गॾु हाणे जुड़ी आहियां, ऐं मूंखे ॾाढी मतिलबु प्राउड थो फील थिए कि तव्हां मूंखे हिन में पंहिंजे हिन स्पेशल एपिसोड में खयो आहे, जंहिंमें साईं सादराम जी आहिनि, हेॾा वॾा सेलिब्रिटीज़ बि आहिनि, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। थैंक यू सो मच। तव्हां बि हिकु सेलिब्रिटी आहियो, असांजा सिंधी हेमा मालिनी एक्ट्रेस। जी जी बिल्कुलु, उहो ई मां चवां पियो कि तव्हां बि हेमा मालिनी आहियो, असां सां गॾु अमिताभ बच्चन बि जुड़ण वारा आहिनि, ऐं असां चाहींदासीं कि पहिरीं तव्हांखे ॿुधूं ऐं पोइ उन्हनि सां गॾु तव्हांखे ॿुधूं। त मां चाहींदुसि कि रोशनी जी अञा बैक स्टेज इंतज़ारु कनि, असांजे प्रोग्राम जो मज़ो माणनि, ऐं असां सीमा जी सां ॻाल्हायूं। त सीमा जी तव्हां मूंखे ॿुधायो कि अगरि कोई डायलॉग हूंदो, फॉर एग्जाम्पल एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, त इहो अगरि मां सिंधीअ में हेमा मालिनी चवंदी त कीअं चवंदी? हा, युकी हिकु चुटकी सिंदूर जी कीमत तोखे छा ख़बर प्रेम बाबू, न किशन बाबू। वाह 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 वाह। ऐं तव्हां केतिरा प्रोग्राम्स करे चुका आहियो अॼु ताईं? मां 20 सालनि खां हिन इंडस्ट्री में आहियां, त आई थिंक सो 1000 खां मथे त मां लाइव शोज करे चुकी आहियां, बाक़ी टीवीअ ते फिल्म सीरियल्स जाम कया आहिनि, फिल्मूं कयूं आहिनि सिंधी हिंदी। जी जी, त तव्हांखे मतिलबु फिल्म्स करणु वणंदो आहे कि ऑनलाइन जेके स्टेज शोज हूंदा आहिनि उहे करणु वणंदा आहिनि? मूंखे फिल्म्स पंहिंजी जॻह ते आहिनि, सीरियल पंहिंजी जॻह ते आहिनि, पर असांजो जेको लाइव शो हूंदो आहे न, लाइव स्टेज शोज जेके हूंदा आहिनि उनमें मूंखे जाम मज़ो ईंदो आहे, छो त उते ऑडियंस लाइव हूंदी आहे, असां जेको बि कंदा आहियूं ताड़ियुनि जी गूंज जेकी हूंदी आहे न, उहो असांखे अञा उत्साहींदी आहे, मतिलबु उहो ताड़ियूं जॾहिं वॼंदियूं आहिनि त असांखे लॻंदो अञा हिकु परफॉर्मेंस ॾियूं, अञा हिकु परफॉर्मेंस ॾियूं। शूटिंग महिल कट अगरि चई छॾींदो आहे डायरेक्टर त लॻंदो आहे बसि यार एतिरो सीन ख़तमु थी वियो, हाणे वापसि वञी पुठियां मेकअप रूम में वेहणो पवंदो। इहो फ़र्क़ु आहे, लाइव स्टेज इज मोर एनर्जेटिक। जी जी, तव्हां जाम सुठी ॻाल्हि चई आहे, पर हे असांजो वर्चुअल जेके इवेंट्स थी रहिया आहिनि जंहिंमें असां सिंधीज़ खे ग्लोबली मतिलबु जेके बि आहिनि हर हंधि तव्हां ॾिसी सघंदा आहियो, जेके तव्हांखे उहे सभु ॾिसी सघंदा आहिनि, त मां चाहींदुसि कि जेके बि असांजा ऑडियंस ॾिसनि था त असां सीमा जी खे ताड़ियूं त न ॿुधाए सघंदासीं, पर उन्हनि जे लाइ
जेको भी एप्रिसिएशन ताके लिखणो है जरूर कमेंट बॉक्स में लिखो ऐं सीमा जी के जाम सुठो लगंदो ऐं असा के जाम सुठो परफॉर्म करे ॾेखारींदा। त सीमा जी मां चाहींदुसि कि तव्हां हिकु नंढो कुछ चए चुटो तव्हां परफॉर्म करे ॾेखारियो असांखे। ठीकु आहे, त अगरि हेमा मालिनी जो अगरि कुझु ॿुधण था चाहियो त मां इहो ई चाहींदसि कि हेमा मालिनी अगरि ॿुधणो अथव त तव्हांखे हिते बीहणो ई पवंदो वीरू थियण लाइ। ओके, मुंहिंजो बैक स्टेज अगरि अमिताभ वेठो आहे त मां उनखे घुरायां थो बीहो। त दोस्तों हाणे मां स्क्रीन ते शेयर कंदुसि, मां त थोरो पोयां थो वञा छो त हाणे असां अमिताभ जी खे स्क्रीन ते आणण वारा आहियूं। इहे असांजा जूनियर अमिताभ बच्चन आहिनि पर पंहिंजा सिंधी भाउ आहिनि जंहिंजो नालो आहे राजकुमार भगतानी जी। त दोस्तों मां चाहींदुसि कि असांजी टेक्निकल टीम असांजे जूनियर अमिताभ बच्चन खे असांजी जूनियर हेमा मालिनी जी सां मिलाए छॾनि त असां हिकु जाम सुठो परफॉर्मेंस ॾिसूं। त मां चाहींदुसि कि राजकुमार भगतानी जी बैक स्टेज अगर आहिनि त असां सां गॾु स्क्रीन ते जोड़िया वञनि। अरे वाह, स्वागत आहे। तव्हां म्यूट ते आयो त अनम्यूट कयो अमिताभ जी। हाय कहिड़ो हाल आहे? बढ़िया 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 सर, जय झूलेलाल किशन जी, है जय झूलेलाल। सीमा जी कैसी हो आप? बढ़िया। यूं तो हमें बेफिजूल बात करने की आदत है नहीं, फिर भी आप बता देते हैं हम अच्छे हैं। भाई सभिनी खां पहिरीं त मां जाम शुक्रगुज़ार आहियां रोशनी कमल फाउंडेशन जो जंहिं मूंखे अॼु हिते यादि कयो आहे। जाम वॾी प्रोग्राम आहे ऐं सीमा जी की मां मां थैंक्स चवंदुमि छाकाणि हुनजे करे मां हिन सां गॾु जुड़ियल आहियां। थैंक यू सो मच सीमा जी, थैंक यू रोशनी जी, थैंक यू रोशनी कमल फाउंडेशन, थैंक्स फॉर ब्रिंगिंग मी ऑन द स्टेज, थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू ऑल। चलो सीमा जी हाणे छा था चओ? राज जी हिकिड़ो सीन पाण कंदासीं। पहिरियों हिन जी डिमांड आहे कि मां वो हेमा मालिनी वारो सीन कयां, इहो हिंदीअ में थी कयां त हुन में अमिताभ बच्चन थियो, वीरू मुंहिंजो किशन ठही वेंदो। ॿियो हिकु असां कंदासीं सिंधीअ में, तव्हां मौसीअ सां गॾु कुझु आर्ग्यूमेंट था कयो त थोरी मौसी जी स्टाइल बि मां पोइ ॾेखारियां थी, पर हाल फिलहाल बसंती जी डिमांड अथनि त मां हिन जी बसंती जी डिमांड पहिरियों पूरी थी कयां। जरूर जरूर, या श्योर। पर तव्हां अमिताभ बच्चन जा डायलॉग्स तव्हां चवंदव पर असां वीरू करे वियो किशन जी। अच्छा तो मां आया हिते ई आया। ये तो पीछे छड़ींदो न छो त हाणे एंकरिंग ते बीठा आहिनि, एंकर जो पुछो छॾियो ई न आहे। मूं वटि वीरू जा डोला शोला न आहिनि पर हल ठीकु आहे, मां वीरू ठाहां थो। न पर तव्हां स्क्रीन ते सची में तव्हां अगरि इहा स्क्रीनशॉट अगरि केरु मूंखे करे कढी वियो तव्हां पोइ बि कढिजो, तव्हां ॾिसंदो हिन में तव्हां सेम धर्मेंद्र ई था लॻो सची में। अरे वाह 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 वाह, थैंक यू वेरी मच। तव्हांजा लुक्स जाम मिलंदा आहिनि सर। मतलब हाणे मां भी प्रोग्राम शुरू तो क्या जूनियर धर्मेंद्र जो। बिल्कुल बिल्कुल असांजा उल्हासनगर जा धर्म जी, सिंधी धर्म जी। त शुरू था कयूं। शोले फिल्म जो वो डायलॉग थी चवां ॾाढो फेमस आहे। हेमा मालिनीअ जी इहा आवाज़ बसंतीअ जी ॾाढी फेमस थी ऐं मां पंहिंजी ऑडियंस खे चवंदसि कि अगरि तव्हांखे मुंहिंजी आवाज़ हेमा मालिनी जहिड़ी लॻे त प्लीज़ उतां कमेंट सुठा सुठा मोकिलिजो, घर वेठे ई ताड़ी पहुचाइजो, मुंहिंजे कननि ताईं वो गूंज पहुची वेंदी। तो हाँ बाबूजी, कहाँ जाएंगे आप? बेलापुर, नागपुर, फतेहपुर, रामगढ़, कहाँ जाना है बोलो? अरे क्या कभी तांगा नहीं देखा? ये गांव खेड़ा है साहब, यहाँ मोटर गाड़ी नहीं मिलेगी कि बैठे और गर्र से चल दिए। यहाँ तो बसंती का तांगा ही चलता है। देखो मुझे बेफुजल बात करने की तो आदत है नहीं, चलना है तो चलना, नहीं चलना है तो ठीक है, कोई बसंती से दुश्मनी तो नहीं हो जाएगी। अरे तुम दोनों बाहर निकले इसलिए मैंने सोचा कि तांगा करोगे इसलिए पूछ लिया। अरे ये तो बसंती का तांगा है, कोई जमींदारी बेकारी थोड़ी इनकी मर्जी न मर्जी करना ही पड़े। आज तो वही मिसाल हो गई। ठाकुर बलदेव सिंह के घर जाना है। क्या राज, आप भी ना कहाँ पहुंच गए? अरे वीरू को तो बोलने दो, चलना है चलना है। मुझे चलना है, मेरे को डायलॉग पता ही नहीं था पर चलना है मुझे। हाँ तो चलो, मैंने कब मना किया? देखो मुझे बेफुजल बात करने की तो आदत है नहीं इसलिए पहले से बोल देना अच्छा है। बेलापुर का 2 रुपया और रामगढ़ का 1.5 रुपया, इसमें झिकझिक मत करना। बसंती जो बोल गई सो बोल गई। हाँ यही कहोगे कि बसंती बेलापुर का 2 और रामगढ़ का 1.5 क्यों? पूछो तांगा किस गांव का है? पता नहीं। पूछो किस गांव का है? आप कहिए। धर्म जी आप पूछिए। किसका होता है? रामगढ़ का है। यूं भी देखने वाली बात है कि अगर हम यहाँ से बेलापुर जाते हैं तो यहाँ से 2 चक्कर हो जाते हैं, यहाँ से बेलापुर, बेलापुर से रामगढ़, और अगर रामगढ़ गए तो समझो रामगढ़ गए। ये तो हमारी बात। अब तुम कहो, तुम कहाँ जाओगे? ठाकुर बलदेव सिंह जी के घर जाना है भैया।
हाँ हाँ तो होने ठाकुर साहब की हवेली चलना है। चल धन्नो परत सवार। वाह 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 वाह, बहुत बढ़िया भैया। बिल्कुल। ऐं हाणे असां थोरो नंढो ग्लिम्स जूनियर बच्चन जो बि ॾिसणु चाहींदासीं। हाँ जूनियर बच्चन। सर मां एतिरो चवंदुमि त हिकु गानो आहे झूलेलाल जे मथां, जी खाई के पान बनारस वाला गानो आहे, हो क्या झूलेलाल जे मथां आहे। जाम सुठो हिकु जय बि गानो आहे, मतिलबु ठाहियो आहे गानो, जाम सुठो ॻायो अथई ऐं मूंखे जाम वणंदो आहे, त मां हो थोरो तव्हांजे प्लीज़ थैंक यू सो मच। तव्हां बिल्कुलु अमिताभ वांगुरु लॻो था ऐं मूंखे ईअं लॻे थो असां कौन बनेगा करोड़पति जे वर्चुअल स्क्रीन ते सेट ते वेठा आहियूं। ओह थैंक यू सो मच, थैंक्स फॉर द कॉम्प्लीमेंट दादा। ऐं मां चाहींदुसि की असांजा ऑडियंस जेके ॾिसी रहिया आहिनि उहे ज़रूरु हिननि जे लाइ कमेंट्स कनि त असां सभिनी कलाकारनि खे ॾाढो सुठो लॻंदो। और सभिनी का बेस्ट पार्ट है सिंधी अमिताभ बच्चन। जी बिल्कुलु। आवाज़ अचे थो? थोरो थोरो आहे पर थोरो वॉल्यूम थोरो। इंक्रीज करे सघबो। खुलियो हिते भाग मुंहिंजो आ, खुलियो मिलियो मूंखे भाग सुलियो, मिलियो लतवा पार कयो जय मूंखे बि माला माल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल। मिलियो मूंखे भाग मिलण जो मिलियो है। जय हो। हुई। माता पिता ॾिनाई, घर बार ॾिनाई, ओ माता पिता ॾिनाई, घर बार ॾिनाई, झूले दर्जा दासी रहे न कोई उदासी, बाबा जय हो। झूले दर्जा दासी रहे न कोई उदासी, झोली सब्जी भरजी उठे रहे न कोई खाली, सिंधी झूले आ लाल झूले आ सिंधियुनि जी शान, दिल चवे मुंहिंजी झूलेलाल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल। खुलियो हिते भाग मुंहिंजो आ, खुलियो मिलियो मूंखे साथ चुलण जो मिलियो। मजा ले रहे भैया, क्या बात है। हाय देखो ये तो मजा है भैया, इन्हें के चलो मजो। जय हो। सिंधी बोली ॻाल्हायूं, सिंधू शेर सॾायूं, सिंधी बोली ॻाल्हायूं, सिंधू शेर सॾायूं, सिंधी मिठी बोली आहे गुलर जी टोली, बाबा जय हो। सिंधी मिठी बोली आहे गुलर जी टोली, सिंधी बछड़ा रोज विछाए झूलण अॻियां झोली, लाल झूले आ सिंधियुनि जी शान, दिल चवे मुंहिंजी झूलेलाल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल। खुलियो हिते भाग मुंहिंजो आ, खुलियो मिलियो मूंखे साथ झूलण जो मिलियो, खुलियो हिते भाग मुंहिंजो आ, खुलियो मिलियो मूंखे साथ झूलण जो मिलियो, ॾिनो जय धन दौलत वापार कयो जय मूंखे बि माला माल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल, ओ दिल चवे मुंहिंजी बि जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच, थैंक यू। वाह वाह क्या वाह बात है, वाह क्या वाह, बात है, क्या बात है। बिल्कुलु बिल्कुलु, जाम मज़ो अची वियो ऐं तव्हां मतिलबु एक्टर त आहियो ई पर जाम सुठा ॻाइण में बि तव्हां माहिर आहियो।
थैंक यू सर, थैंक यू। असां मां ऐं सीमा जी असां जाम शो कया हिते अब्रॉड एवरीवेयर। त असांखे जॾहिं असां ॿई गॾु हूंदा आहियूं न त असांखे जाम मज़ो ईंदो आहे। वाह वाह हाँ तो हेमा जी आप Thank कहिए you. चओ हाणे छा करणो आहे असांखे भाई। हाँ तव्हांजी जेकी हिननि जो हिकु बेस्ट आहे हिकु आइटम आहे जेको हे सिंधीअ में अमिताभ बच्चन जॾहिं मौसीअ सां मिलण था अचनि त थोड़ी देरि लाइ अच्छा मां हिननि जी मौसी बि थी वञा अरे पसंदगीअ वाह मां। वाह। तो भैया हाणे तव्हां हेमा इहो जी असां के शोलिया डायलॉग कंदासीं पर सिंधीअ में, इहो सिंधीअ में कंदासीं। ओके छो ओके त जी जी सिंधी शो आहे, हाणे थोड़ी सिंधी बि ज़रूरी आहे। हाँ बिल्कुल बिल्कुल। तो दोस्तों तव्हां हा सीमा जी के हेमा जे रूप में ॾिठो, हाणे इन हेमा जी के मौसी जे रूप में ॾिसो भाई शोले जे डायलॉग में जॾहिं जय वञे थो मौसी खां वीरू जे लाइ शादी करण लाइ। ठीकु आहे त मां स्टार्ट थिया? आर यू हाँ रेडी? स्टार्ट कयो। ओके। हाँ ठीक था चओ मौसी, वॾो बोझ आहे तव्हांजे मथां। हाँ पुट बोझ त आहे पर इन जो मतिलबु इहो न आहे कि खणी करे फिटी कंदसि। हाणे छोकिरो छा कंदो आहे, किथे रहंदो आहे, खानदान कहिड़ो अथसि, इहो त पुछणो ई पवंदो। हाँ मौसी कमाइण जो त इहो आहे मौसी त हिकु भेरो शादी थी वञेसि त भैया कमाइण में लॻंदो। हाँ इन जो मतिलबु हाणे कमाईंदो कोन्हे? अरे न न मौसी मां ईअं थोरी चयुमि, कमाईंदो आहे पर हाणे रोज़ रोज़ त खटे न थो सघे न, कॾहिं हाराईंदो बि आहे। हाय इन जो मतिलबु जुआ बि खेॾंदो आहे? न न मौसी हू आहे जुआरी छह न न न। ॾिसो मौसी हिकु भेरो शराब पी छॾे त हथ पकड़े करे दोस्त विहारे छॾंदसि जुआ खेॾण लाइ। त हिन में वेचारे वीरू जो कहिड़ो ॾोह आहे, तव्हां ई ॿुधायो भाई। न न जुआरी हो शराबी हो पर हुन जो त कोई ॾोह ई न आहे न, सभिनी माण्हुनि जो ॾोह आहे न। मौसी तव्हां मुंहिंजे दोस्त खे नथा सुञाणो, हिकु भेरो बसंती सां शादी थी वञेसि त इहे जुए शराब जी आदत हुनजे 2 ॾींहंनि में छुटी वेंदो। हाँ अरे तो छा मूंखे चरियो सम्झो अथई? ये जुआ ऐं शराब जी आदत कॾहिं छुटी आहे कंहिंखां? मौसी तव्हां मुंहिंजे दोस्त खे नथा सुञाणो, हिकु भेरो बसंती सां शादी वञे त उहो गानो ॿुधण लाइ कोन वेंदो, शराब पंहिंजो पाण छुटी वेंदुसि। हाँ अच्छा त बाक़ी इहे ई कसर बचल हुयसि, हुन गाने वारी वटि बि वेंदो आहे? अरे मासी गाना ॿुधण केर न वेंदो आहे, राजा महाराजा वॾे वॾे खानदान जा लोग वेंदा आहिनि, त हिन में विच विझो केर दोस्त भैया आहे? सही चए पुट हाँ कि सभु वेंदा आहिनि, हे वेंदा आहिनि, शराबी आहे, मतिलबु तो तुंहिंजे मुंहं मां त बसि तारीफ़ ई तारीफ़ वेठी थिए। हाणे मूंखे इहो ॿुधाईंदो, न न इहो मूंखे ॿुधायो कि हिन जो कोई खानदान मतिलबु कहिड़े गुणवंत खानदान जो छोकिरो आहे इहो? बस मौसी खानदान जो ख़बर पवंदी मां तव्हांखे इतला कंदुमि। हाँ त मां ये रिश्तो पक्को समझा? हाँ रिश्तो? अरे भले न सॼी मुंहिंजी जेकी पसंदगी आहे न कुंवारी वेठी हुजे, मां हुनखे कुंवारो रखंदसि। अरे मौसी आहे सॼी, कोई उहा हुनजी माटेली या मां न आयसि जेकी खणी करे हुन सां ॿधी छॾींदीमांसि। चइजे पनी बाजे वीरूअ खे, हुन किशन जी खे चइजेसि पसंदगीअ सां शादी मां कोन कराईंदीमांसि। हाँ अजीब बात है, मुझे एतिरो समझाइण खां पोइ बि तव्हां कोन मञियो। बेचारो वीरू न जाने क्या करेगा। बेचारो किशन न जाने बेचारो छा कंदो आहे। बहुत बढ़िया। थैंक यू जाम जाम सुठो तव्हां असांखे विंदरायो आहे अॼु, ऐं तव्हां अॼु प्रोग्राम में आया ॿई राजकुमार जी ऐं सीमा जी, तव्हांजा असां थोराइता आहियूं। असां चाहींदासीं कि तव्हां बैक स्टेज इंतज़ार कयो, असांजे प्रोग्राम जो मज़ो माणियो, ऐं असां सां गॾु हिंद सिंध जा जेके साईं आहिनि, साईं साधराम जी असां सां गॾु जुड़ण वारा आहिनि। असां चाहींदासीं तव्हां बि उन्हनि खां आसीस वठो ऐं तव्हां बैक स्टेज हुजो। पर मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चवंदुसि कि मौसी सिंधीअ में मासी हूंदो आहे न? हाँ मौसी है, मौसी छा आहे ज़रूरी आहे, मौसी भी चम ज़रूरी आहे भाई। वो थोड़ी घणी टच तो हुअण खपे न हिंदी में। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, पर तव्हां बिल्कुल मस्त असांजा सिंधी अमिताभ बच्चन आहियो। हाँ थैंक यू सर, थैंक यू, धन्यवाद। हाँ बिल्कुल, तव्हां जो हाँ वाह